जो मौजूद कितना बनाया प्लीज टॉपिक चेंज करें प्लीज दवाई को ताकत थे बाजी बारे में बताया शकील साहब छोटा मुझे असतल पूरा जगह है मुझे बचपन दुकान में गुजरे आई जवानी तुरंत में समझो जन्म नटी होती है जो माँ पे गुजारे उन्हें जो प्यार था उसके मुख पे कौन थे अरे भाग के काले बनो पे हाँ उन्हें पढ़ने जाता आजा तो पूरा करा पर मुझे नंदी नंदी हंसता तो अरे नंदा मेरा हाँ उन्हें तो मुझे पाई भी परवाह नहीं मुझे पाले मुझे पाले मुझे पाके बुरा न चलेंगे एड़ी के कोमा और एक टाइम में पाजी दोस्त जो पार्लर ज्वाइन करे जब फ्री टाइम में आए मां संजा नंदा नंदा खाबा पूरा कर दिया अजित जो कहा पानी फैमिली का खुशा पर मां गाड़ी चला कर अरमा आने पानी का तो फैशन जो जन्ना का बच्चे नहीं कर सका मां मां तो राम है मां मां कभी पैसे फोटोग्राफ जिथे मारी जो मेड़ हो जाए अरे डायरेक्ट तुझे पता है मुझे इंतजार है तुम जो ये हसरत ये एक ख्वाहिश साजन उनका अच्छा इन्होंने मतलब बेउडा को माँ है ना खबर आई तो कुछ कहा मुझे दिल है दिमाग में एक आइडिया दिमाग में जो देखो तने में जितना भी कानून आया हमें शकील साहब खबर है ताकि तमाम उन्हें ढूंढी है सके साजन का भी भेटने की कोशिश करी पहले वो दूसरे वक्त होते उन्हें भी नजर जब वो खुशनसीब इंसान अच्छा हाँ वो दूसरे वक्त
क्या चलो ठीक करे खाटन साहब मेहरबानी ना मनी कड़ी को चलने को मारो की अपने करे चलो मुझे कम बात ना मुझे तो कोई कम काने को वो फिल्म भी थी ना साथ ये किस हाथ का लाए समझते छा तो प्यार की कुर्बानी के लिए सुलेमान खान वाह जवान जा पुत्र वाह वाह इस पर गिरे था मुल्ला का गुंडेस वाह हरिबाई बाबूरी डिस्ट्रिक्ट वाह और नाश्ते की गणतर हाँ उठी ने कौन हूँ पुत्र चौथा ने अध्ययन ये करे मुझे मतलब मोकले अच्छा फोटो बढ़िया अदा हाँ चाहिए तो छा थो चाहे तुंहिंजे चाहिण या न चाहिण सां कुझु बि न थींदो जेको मां कीअं ई थींदो घणो मथो न हणाए कम सां लॻी वञ मूंखे हूअं बि हिकु महिनती माण्हू जी ज़रूरत हुई जेको भरोसे एतमाद वारो इहे सभु क्वालिटीज़ तो में आहिनि अदा अञा छो मूंखे महसूस थी रहियो आहे त तव्हां मुंहिंजे मथां को एहसान करे रहिया ऐसा जो एहसान में बाहर नथो खणी सघे सॉरी एहसान तो तो एहसान तो तो कयो मुंहिंजी ज़िंदगी बचाए जंहिंजी मां तोखे क़ीमत नथो ॾेई सघां घटि में घटि तुंहिंजी ॾुखे वक़्त में मदद करे सघां थो साजन ही तमामु वॾो शहर आहे हिते जीअण लाइ वॾा जतन करणा पवंदा आहिनि हिन शहर जी रफ़्तार तमामु तेज़ आहे तोखे हुनजी रफ़्तार सां गॾु हलिणो पवंदो तमामु घणो पोइते रहिजी वियो ऐं हुनजो फ़ासिलो तइ करणु तुंहिंजे वस खां ॿाहिरि उन लाइ चवां थो त इहे तकिया ॾिसी सोचूं पंहिंजे दिमाग़ मां कढ हिते केर बि कंहिंजे मथां एहसान नाहे करो विद्यार्थी ऑफिस अॼु मां ऑफिस न लॻो जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची वई आहे त पोइ मां वञां ओके बाय
फ्रेम खोल ये कम वक्त फिल्मकारी बनने की इजाजत ही ये हुस्न ये अदाओं ये कातिल निगाह लगे तो तमादी मोहब्बत ही कहता भी Welcome, my lovely dear Tanya. Welcome. ये राइट तो क्या जरूरत क्या थी मुझे घर में दाखिल करने हाँ लूना लूना बेचारो नूरो नूरे के तो मुंह पूरो करे छॾियो शकील साहब स्टॉप मतलब त तूं मुंहिंजी ज़ाल सां वतनी शपथूं कंदो ज़िंदगीअ जा मज़ा लुटींदो ऐं मां चुपचाप तोखे ॾिसंदो रहंदुसि हा क्या नहीं तो ये लाभ Here, सानिया बेगम ये तो हो गया है हो गया इनमें तुंहिंजो बि को विदो न आहे मिस्टर शकील हीअ तुंहिंजे लाइ फौजिया बि थी सघे थी या पोइ ईअं बि आहे त कंहिं ॿिए जे लाइ हीअ राबिया नायला वग़ैरह वग़ैरह हुजे तो त वाकई बि मूंखे फासाइण में का कसर न छॾी हुई तानिया तो पंहिंजे चाहींदड़ नदीम जे क़त्ल जे केस में मूंखे फासाइण चाहियो चई त मूं क़त्ल बि तो कयो पर मां मूंखे तां फरार थी वियुसि ऐं मुसलसिल रूपोशी वारी ज़िंदगी गुज़ारण लॻुसि पर मां हमेशह तुंहिंजी तलाश में रहियुसि ऐं तुंहिंजा पेरा खणी नेठ जी ते पहुतो आहियां पर मां अॼु इहो किसो ई ख़तमु करणु थो चाहियां किनी आयो हूअ बि वठी कर हा त मिस्टर शकील साजन ये तो था मिस्टर परवेज यू आर अंडर अरेस्ट मुझे गाड़ी का फोन करा के अलग जा साजन मां तो पापा चलो
भारत बाहेर निघतो साजन तो क्या बोल नूरा हमारे क्या किया चल चल साजन बाहर तो समझ तो क्या था तू नहीं दिया था कहने को और तो समझ तो साजन